यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज जे कावली इंस्टीट्यूट ऑफ कॉस्मोलॉजीअ जे माहिरनि जो चवणु आहे त जेम्स वेब टेलीस्कोप जी मदद सां क़दीम तरीन मुर्दा कहकशां बाबति मिलियल हक़ीक़तूं काइनात खे वधीक बहितर अंदाज़ सां सम्झण में मददगार हूंदियूं। हीउ कहकशां 13 अरब साल खां वधीक पुराणी आहे, जंहिंमें कंहिं सबब जे करे सितारनि जे ठहण जो अमल बंदि थी वियो हो। नेचर साइंस जर्नल में शाया थियल तहक़ीक़ मूजिबि हीउ मुर्दा कहकशां बिग बैंग या काइनात जी शुरूआत जे 700 अरब सालनि खां पोइ वजूद में आई हुई। फल्कियाती माहिरनि जेम्स वेब टेलीस्कोप जी मदद सां इंफ्रारेड रोशनीअ में क़दीम जिस्मनि खे ॾिठो हो, जेके पहिरियां कॉस्मिक डस्ट या काइनाती धूड़ जे पर्दे में लिकियल हुआ। मुर्दा कहकशां इन खे चयो वेंदो आहे जिते सितारा ठहण जो अमल बंदि थी वेंदो आहे। साइंसदान टोबियास जे लोज़र जो चवणु आहे त इन खां अॻु बि कहकशाऊं दरियाफ़्त थियूं, पर ही नई कहकशां नंढी आहे ऐं बिग बैंग खां रुगो 700 अरब साल अॻु वजूद में आई हुई। मुहक़िक़ रॉबर्टो माइलेनो मूजिबि अहम ॻाल्हि इहा आहे त कहकशां में सितारा ठहण जो अमल काइनात जी शुरूआत खां पोइ सरगर्म रहंदड़ वक़्त दौरान बंदि थियो हो। हिन नई कहकशां ते तहक़ीक़ सां माहिर काइनात जी शुरूआत बाबति नई ॼाण हासिल करे सघंदा। मुमकिन आहे त नई तहक़ीक़ सां जदीद काइनाती मॉडल्स खे नएं सिर तरतीब ॾियणो पवे। साइंसदान इहो ॼाणण जी कोशिश करे रहिया आहिनि त अहिड़ो छा थियो हो जो कहकशां में सितारा ठहण बंदि थिया। हिकु इम्कान इहो थी सघे थो त सितारा फाटी पिया ऐं गैसनि जा ज़ख़ीरा बंदि थी विया हुआ।